नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। नुसरत फिरोज़ मां रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जमाणी। सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे सॾ ते मोरो में तारीख़ 16 खां अॼु 30 सेप्टेम्बर मुलाज़िमनि पंहिंजे जाइज़ हक़नि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल ऐं समूरनि इदारनि में मुकमल तालाबंदी जारी रखी वई। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी ज़िले नुसरत फिरोज़ जे सीनियर नायब सदर गुलाम कंबर चांडियो, मिसरी सोहू, इनायत हुसैन चांडे, माशूक चंड, इरफान कुरैशी ऐं ॿियनि मुलाज़िमनि मीडिया खे ॿुधाईंदे चयो त जमहूरी हुकूमत मां उमीदूं हुयूं त हू माउ वारो किरदारु अदा कंदी, पंहिंजे मुलाज़िमनि जे सॾ खे संदनि जाइज़ तकलीफ़ुनि जो अज़ालो ॾींदे, पर अफ़सोस जो सिंध हुकूमत इक़्तिदार जी होड़ ते क़ाइमु रही कंहिं बि क़िस्म जी संजीदगीअ जो मुज़ाहिरो न कयो। तंहिं करे सिंध एम्प्लॉइज़ जे मुलाज़िमनि 6 अक्टूबर ते कराची बिलावल हाउस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾेई छॾियो आहे। बहितरु आहे त सिंध हुकूमत पंहिंजी होड़ तां हटे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मञिया वञनि।